मां, वो मां, पानी जो गिलास तो भरे दे। बाबा 2 मिनट सब्र करे, थावा पई धोआ। छोरी तू भी चवण को नथी वठे। खैर मुखे पाण खे ही पानी भरणो पवंदो। अल्लाह भलाई कंदो, छोरो तो होश में ही कोने। कादे इते इते बाबा निकरण जी तैयारी में। हां हली वापस खट ते वे अञा न टंकू न न भजा कोन पियो। अख पई फरके। सोचम तो पानी जो गिलास भरे हणास छलपो फरकण छड़े दे मथा को नुकसान थी पवे। उन जो मकसद जेका मुझे मथा मुसीबत आई तुझे अख फड़कण जे करे आई। केड़ी अख पी फड़काई? ही न ओ ही तू छो तो पूछे? कठाए न तोडो न को या अख हुंदे न फड़कंदी न वरी नुकसान ही थी। ओ मां हिन मुंजी जान छड़ाए दे भागे मामा। अदा ओदा खुदा जो वास्तो दी छड बाबा के। को न थो तोडो कढास अंधो करे हिन खे पिनाइणो थोरई आ। अंधो थींदो रहंदो असां जी गिची में हल मर वञो नहीं। कोई छा सोचो थी मुझे बारे में? छाजे बारे में अम्मा? तू ही खारो खणी काडे पी वनी? नलको पानी दे कोन तो वाटर ते था पई धोण वना। खारे के हेडे फिटी कर। पहिरियां मुखे जवाब घुरजे पोइ वंजा था धोण। अम्मा केड़ो तोखे जवाब घुरजे? हाणे नंढड़ी बार नथी। कल तोखे छा चयोम? हल्लड़ी अम्मा बेहोश तडे थी त कल से प्याणी आई ऐं मुखे चई बाबा मथे के चक्कर अची विया यहाँ ते तोड़ थियो आ। वॾियूं अम्मा में हिरती फिरती होने पियो। अम्मा जेको तू मुखे कम चयो आ न वो मुंजे हथ वस ना है। यो वनी तू मीर मोहम्मद के चओ। बुढ़ड़ी मुखे भी माराईंदी छा मुंजो नालो थी कणी? पर बुधा त सही त प्याणी वो कम अम्मा के केड़ो चयो आ जेको वॾो कमदार करे सघंदो यानी मां करे सघां त वेजी चाहिदा है। मुखे तू जवाब दे। मां कैसा बदल आया? मुखे तो फसायो आ। यो अम्मा पांजा कम पोए कजा। पेरी मुखे जवाब दे। ये वर वकड़ न दे। सीधो सीधो बुधा हां या न। ठीक आ अम्मा। अचे मीर मोहम्मद त मां उन सां सलाह करे पोइ मां तोखे वर्दी ॾींदसि। ठीक है अज मां वञा थी सुभाणी मोटी ईंदसि। हाणे वई मेरे मोहम्मद वञ। याद रख जाए मुझी मिठड़ी मासी सुभाणी मां मोटी ईंदसि। मुखे जवाब हर हाल में घुरजे। समझई? केड़ा सवाल जवाब पई पुछई। इज्जत सां जीअण खे तूं बुज़दिल तो समझी। शर्म तो महसूस करी। छो आखिर बाबा आखिर छो? माथ में बंदूक खणा माण्हू मारिया पोइ तोखे मुंह मथा फखुर थींदो। मां तोखे ईअं कोन थो चवां त तूं बंदूक खणी माण्हू मार। मां तोखे सिर्फ़ एतिरो चवां थो त तूं पाण इज़त सां जी ऐं मूंखे बि इज़त सां जीअण ॾे। हिन वक़्तु तुंहिंजा ई सौट मुंहिंजी पग लाहिण लाइ मुंहिंजे पोयां पइजी विया आहिनि। छा उमिरि आहे उन्हनि जी? तुंहिंजा हम उमिरि आहिनि। वो सिर्फ इन करे त तूं मुंहिंजो बाह ॿेली नहीं ऐं मां अकेलो थी पियो आहियां। जेकॾहिं तूं मुंहिंजो साथ ॾी मुंहिंजो बाह ॿेली थी मुंहिंजी मदद करी त मां हिननि शेर वारनि खे पंहिंजे पेरनि ते झुकायां। पर तूं ईअं न कदे।
तू चवंदे त मां उन्हनि जे पेरनि ते वञी झुकां। बाबा लाज़मी ना है तो सोट वारन के जबरदस्ती करे बंदूक ऐं नोक ते झुकायूं, पर सोट वारन के झुकाइण जे लाइ प्यार जा ॿ लफ़्ज़ काफ़ी आहिनि, त पोइ हिते बंदूक हलाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? प्यार जा ॿ लफ़्ज़ झुकाइण लाइ जेको मां चवंदुसि तूं उहो ई कंदे। अब्बा हाणे त ॻाल्हि बि सम्झ में नथी अचे, कजे त छा कजे, जे दान ॾिजे त कंहिंखे ॾिजे, जे घर छॾिजे त काॾे वञिजे। जे घर छॾी न त पोइ दरिया पार करे हली वञा, मोट जा न बुढड़ी। दरिया पार छा अब्बा, जेको सिबियाणी मूंसां हशर कयो आहे न, जे रस्तो हुजे आ न त मां समुंड बि पार कयूं हली वञा। हशर कयो आहे तोखे असुल कुहाड़ी वई अथई है न? अब्बा तोखे ना आहे ख़बर हुन मूंखे छा चयो आहे। अरे इहा ॻाल्हि त मूंखां विसरी वई। फटाफट ॿुधाए सिबियाणी तोखे छा चई वई? हर सवाल पे कर त मूंखे जवाब खपे। उहा कहिड़ी ॻाल्हि हुई? अब्बा अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे। ये इर्द गिर्द छॾ बुढड़ी, ये इर्द गिर्द असांखे बि ईंदियूं आहिनि। तूं फटाफट सही ॿुधाए सिबियाणी छा चई वई आहे? हाणे केरु हिन चरे खे सम्झाए? हा साईं मां चरियो, तूं वॾी अकुलमंद अकाबर वॾो जज। ना बा तूं ई अकाबर, तूं ई वॾो जज, तूं ई दाना आहे, रुगो मां ई चरी आहियां। हाणे नटाई थी बुढड़ी, नटाई थी, मूंखे ख़बर पए थी। तूं ॻाल्हि नटाए हुनखे घुमाए फेराए ॻेण थी चाहीं, पर ये इर्द गिर्द मूंसां न कर। मां ॻाल्हि इहा ॻेण कोन थी तोसां, ॻाल्हि सिधी चिटी अची करे मूंखे हथ ते हिते रखो। चयो माए त का ॻाल्हि नाहे, तोखे सिबियाणी मुंझाए वई आहे जीअं असां मां पुट पाण में विड़ूं, ऐं हू इहो बहानो करे घर छॾे हलिया वञनि। तोमें वॾियूं इर्दियूं फिरतियूं बुढड़ी, पहिरियां मूंखे इहे तुंहिंजूं इर्दियूं फिरतियूं ख़तमु करणियूं पवंदियूं। हा बा तूं बि सिधो, तुंहिंजो मुर्शिद बि सिधो, तुंहिंजी सिबियाणी बि सिधी, रुगो इर्दियूं फिरतियूं मुंह में आहिनि। हाणे रो न बुढड़ी, रो न। तूं रोईंदी त वरी मूंखे बि रोअण अची वेंदो आहे। न रो हाणे, बसि कर। कुझु तंग कंदो आहे? तंग किथे थो कयां? तोखे इर्दियूं फिरतियूं करणियूं त मूंसां कर न, पोइ सिबियाणी सां इर्दियूं फिरतियूं छो थी करी? जेकॾहिं सिबियाणी तां वापसि हली वई न त तुंहिंजो मोर पुट मरी वेंदो। ना या वाई न कढियो पा मुंहिंजा बचड़ा, तुंहिंजे तन में मां मरा लौटी नींदे मुंहिंजा बचड़ा। अरे हेॾे जो मरी आसिम छा चई? कुछ न अधे के चपन में गलाण जी आदत आहे। तूं हुकुम कर, पान खपई, सिगरेट खपई, नसवार खपई, रुगो पैसा ॾे त वठी अचूं। खट जी वाॾण धरी थी वई आहे, उनखे छिके वठो। एतिरा माण्हू वेठा अथई, वाॾनि छिकण वरी तोखे असां नज़र आया। हल ता वांदो अथई। अरे हेॾे मोटो, वाॾण त तव्हांजी मां साबा बि छिकींदी, तव्हां केरु थींदा आहियो न छिकण वारा? अम्मा जो नालो न वठ। छा चई? चिक्यूं पर तो क्या हथन में ले बस कर। अरे ये वाडर तुनी चोती भई, अरे मुझे बाग छो। अरे खट वञंदो। साबां बिस्मिल्लाह। आई छोरी न उथ वेठी हुज साबां जे सिर मथो सदको वञी, किथे ज़ालिम ॾिसी न वठई तोखे मूंखे ॻाल्हाईंदे, कॾहिं खल न लाहे रखई साबां जे सिर मथो सदको वञी। अदी छा कयूं, किस्मत में जो लॻो आ त काॾे वञूं। हा दी बस निभाइणो जो थियो। साबां जे सिर मथो सदको वञी, छोरी पो छा सोचो थई? मासी मैं कीअं निकिरां घरां रहमान सां मिलण लाइ? साबां जे सिर मथो सदको वञी
असली ज़ालिम पिणे जे घर वञण खां पोइ तोखे रोके छॾियो आहे छा? हा मासी, असुल घर खां ॿाहिरि पेर पाइण जी इजाज़त बि न आहे। त पोइ छा सोचियो अथई? सॼी उमिरि हिन जेल में गुज़ारण जो फ़ैसिलो करे छॾियो अथई। मासी ॿियो करे बि छा थो सघिजे। साहिबां जे सिर मथां सदको वञी करण जे लाइ त घणो कुझु आहे, रुको तो में थोरी हिमत हुजणु घुरिजे। ईअं असली जाबिर जो कारो मुंहुं करे निकिरी पओ घर मां। मासी पोइ छा हू बाबा खे ज़िंदा छॾे ॾींदो? मासी हुन जो लिहाज़ कोन थी कयां, बसि हुन खां डिॼां थी। साहिबां जे सिर मथां सदको थी डिॼ ख़ुदा जी ज़ात खां त इन ज़ालिमनि खां थी डिॼी। हाँ तूं हिकु दफ़ो हिमत त कर, पाणे अल्लाह साईं मददगार थींदो, पाणे उहो ॿेली थींदो असांजो। हाँ अम्मा ओ अम्मा मुंहिंजे लाइ कुझु कर। हिकिड़ो तोखां सवा ॿियो अलाह खां सवा को सहारो ई कोन। बाक़ी छोरा त असली निड़ी मथां लत लाहिनि ई कोन था। बाबा मां सम्झां थी तुंहिंजी मजबूरी, पर मां कुझु बि नथी करे सघां। अम्मा जेकॾहिं तोखे पंहिंजा ॿाहिरि ॾिसंदा बि न त तोखे कुझु कोन चवंदा, पर जेकॾहिं मां ॿाहिरि वियुसि न त इहे छोरा मूंखे ॻीची खां वठी घिटीअ में लेटाईंदा। जीअं दुंबो हिलाल थींदो आहे न, ईअं छोरा छुरी खणी अची मुंहिंजे निर्घट ते रखंदा। पर बाबा मां हिते राणी खे कीअं वठी ईंदसि? राणी बि त अचण लाइ तयारु हुजे न। राणी कोन ईंदी, मूंखे रुॻो तूं इहा ख़बर लही ॾे त राणी पंहिंजे पीउ जे घर आहे या अदा वटि आहे। पीउ जे घर हुजे या चाचे ॾे हुजे बाबा, कहिड़ो फ़र्क़ु थो पए? फ़र्क़ु त पवंदो नी अम्मा। जे अदा जे घर हूंदी त महफ़ूज़ हूंदी। जेकॾहिं रमज़ान जे घर वई न त इहो छोरो रहमान बर्ग लाइ भॼाए वेंदुसि। कोन थी भॼे तुंहिंजी राणी रहमान सां। हाणे ज़िद छॾ मां, इन खां पहिरियों जो इहा रंड ज़ेबू पाड़े मां चकर हणी हिते पहुचे, तूं वञी लूह पाए जांच करे अचु। बाबा तूं मूंखे मुसीबत में विझंदे। मुसीबत कान थी अचे अम्मा, अल्लाह भलाई कंदो। तोखे न मुंहिंजी अछी ॾाढ़ी जो कसम आहे, मुंहिंजी का गण कर थी मां तोखे बाहूं थो ॿधां तोखे। बाबा मूंखे गुनाहगार न कर, मां वञा थी, किथे अदा वारा न मुंहुं चढ़ी वञनि। न थी अल्लाह कंदो, कोन मुंहुं चढ़ंदा। हा अल्लाह तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो, तूं वञ। ना अति घरा निकती थी वने चाचा जे घर तक कमीनी का जाए जी घरा निकरी थी असा के बदनाम करण लाइ। अज मां तुझू बई टंगू भनी खट भेड़ो कंदो मां। बाबा बाबा अदा के रोक बाबा। अरे छॾो मुंहिंजी न्याणीअ खे, छो था मारियो मुंहिंजी न्याणीअ खे? आखो पर थिनु ते गया भजा न तुझू बाबा दादा मुझे तौबा कर दो। अमेरिका बुटड़ी ओ बुटड़ी बुटड़ी
हाणे साईं ॻाल्हाईंदी कोन पंहिंजे मोह भी पुट सां इर्तियूं पिर्तियूं लाथियूं अथसि इर्तियूं पिर्तियूं मीर मोहम्मद सां इर्तियूं पिर्तियूं थी करे हालत ॾिसीसि मूंसां थी नमूना करे मां नमूना कोन थी कयां चौक टिकण लाइ वञा थी तूं त न वएं मां त वञा न चौक टिकण पर किथे सईदी मूसाणी ते वेंदसि 4 रातियूं उते टिकण वेंदसि वो सोचंदसि 4 रातियूं ॿी रहां या घर वापस ईंदसि तूं त चनी गिदड़ वांगुरु चपल जी चोटी ते चढ़ी वञा पर ॿुधड़ी न बस नथो पुॼे तुंहिंजो अब हाणे मुंहिंजी पचर छॾ किथे माई न पुॼी वञे वो ॿुधड़ी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो ॻाल्हियूं कोन ॿुधंदी साईं मोटी अचां त पोइ ॿुधंदी साईं तुंहिंजियूं ॻाल्हियूं काॾे मुंहिंजी मिठड़ी मासी काॾे पेर आहे मीर मोहम्मद पेर आहे ओ बा ॾिस बाबा ॾिस छोरनि जो कहर त ॾिस न्याणीअ खे एॾो मारबो आहे हिन जी ग़लती इहा आहे त मूं हिन खे राणीअ जे न्यापे लाइ मोकिलियो कूड़ न हण बाबा कूड़ न हण त सुॼाया न उज़बा सुम्हारिया न ॿी खट ते बस चली बस होश कर पंहिंजे खोपड़ीअ खे थधो रख पंहिंजे खोपड़ीअ खे धक रहमानी धक शैतानी को लॻी वञे सोलो सोलो त पोइ छा था के हा रब जे राह में रवानी हमेशा हमेशा लाइ हिन झंझट मां जान ई छुटी पिया छोरी मरी पियो हा न त झंझट या वधीक थिए हा पुलिस खे मुंहुं पिड़े ॾे हा वो छा है दा पुलिस में नालो बाबा जो ॾेई छॾियो हा त गैरत में अची अदीअ खे सोट सां ठही मारे विधई ॿियो छा हाणे थाप न कर थापे कोन थो अदा शरीफ़ सुठी सलाह ॾिनी आहे चोरीअ खे हिते था पूरो कयूं सौट खे हुते बाबा खे कयूं था पुलिस जे हवाले गैरत जे नाले ते खून थींदा आहिनि कहिड़ी बाबा खे फाही ईंदी जेकॾहिं न बाबे खे फाही बची वई त घोरियो घर जो गंद साफ़ थी पवंदो हूअं बि बाबो कहिड़ो कम जो आहे दिते मूंखे टंगराईंदो ठाहू को वात बंदि कर असां बस अॻ में ई घणो तमाशो थी चुको आहे वो बाबा खे चओ न वात बंदि रखे असांखे होश मां न कढे न त अञा बि तमाशो थींदो मुंहिंजो अंगूठो वढे छॾजांइ बस थोरी घणी ॻाल्हि ते होश विझाए थो वेहीं जेकॾहिं तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे न त मीर मोहम्मद तोखे तलाक ॾींदो ज़रूर पर हिकु शर्त भले माई भले तू बहाने शर्त थी रखी सो भी सिबियाणी सां शर्त रखण मुंहिंजी मजबूरी आहे सुभाणे मुंहिंजो बचड़ो ईंदो त मूंखे मयार ॾींदो जेकॾहिं नवाब खे हिते वठी अची थी त मीर मोहम्मद उन जे साम्हूं तोखे तलाक ॾींदो ॿुधाए तोखे शर्त इहा क़बूल आहे आस्ते 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 रड़ियूं कर तुंहिंजी उम्र न आहे रड़ियूं करण जी एतिरी कावड़ कंदी त दिल जो दौरो पहुची वेंदई उन करे चवाई थी त कावड़ तुंहिंजी सेहत लाइ सही न आहे दिमाग सां पहिरीं सोच पोइ फ़ैसिलो कर ओए हाणे खुदा जो वास्तो अथई असांजी जान छॾ असांजी ज़िंदगी ज़हर न बणा जिंदगी मूं तव्हांजी ज़हर बणाई आहे या तव्हां मुंहिंजी ज़िंदगी ज़हर बणाई आहे हर औरत जी इहा ख्वाहिश हूंदी आहे त हुनजो खूबसूरत चालाक ऐं अकुलमंद मुड़ुस हुजे संदसि जो घर औलाद ॿार बचा हुजनि त सुकून वारी ज़िंदगी गुज़रे हाणे मूंखे तूं ई ॿुधा त मुंहिंजा इहे ख्वाब पूरा थी सघनि था मीर मोहम्मद जे हूंदे जंहिं मर्द खे इहा ख़बर न हुजे त ज़ाल ऐं भेण में फ़र्क़ु कहिड़ो आहे तो मुंहिंजो उन सां निकाह करायो सिर्फ़ मतिलबु पूरो करण जे लाइ प्यारी ईंदी लखनि जी मिल्कियत खणी ईंदी जंहिंखे मां सॼी ज़िंदगी ऐश कंदी पंहिंजी ख़ुशियुनि ऐं मतिलब जे करे कोई मुंहिंजी ज़िंदगी ज़हर कई आहे हाणे मूंखे इन असाब मां तूं कढण जो जेकॾहिं तो ईअं न कयो असांजे विच में अदा खे आंदाई न त पोइ मां ख़ुदकुशी करे छॾींदा ख़ुदकुशी ऐं पोइ मुंहिंजो ख़ून तुंहिंजी गिची में हूंदो तुंहिंजी गिची में हाणे ॿुधाए असांखे ऐं कर मुंहिंजे हथनि सां मुंहिंजो कतल
मुंहिंजा मालिक हाणे तूं ई मूंसां भलाई कर का वाह कढी ॾे माई त मूंखे जीअण जहिड़ो ई न आहे छॾियो जेकॾहिं ख़ुदकशी करे पाण खे मारियईं त पोइ दरवेश जो छा थींदो केरु उन अबोज जो सहारो बणबो जेकॾहिं तलाक जो दरवेश खे चवंदसि त हू पाण खे मारे विझंदो पर सिबियाणी खे तलाक कोन ॾींदो हाणे छा कयां मुंहिंजा मौला छा कयां तूं ई को रस्तो कढी ॾे मुंहिंजा मालिक ॻाल्हि कर छा मसलो आहे मां थो तोखे सलाह ॾियां कमदार सलाह ॾियण खे छॾ यार मूंखे का अटकल ॿुधाए मुंहिंजो दिमाग़ फाटी थो मूंखे अहिड़ी अटकल ॿुधाए मां अहिड़ो कमु कयां जो को बि मरे ऐं ख़र्को बि न थिए हा पहा कोई उबतो ईअं न आहिनि चवंदा न आहिनि नांग बि मरे ऐं लठ बि बचे ठहियो हाणे ठहियो मूंखे ख़बर आहे तूं वॾो अकाबणी वॾो दाना आहीं मां उबतो मिसाल ॾिनो है न जेको मूंसां मसइलो हूंदो मां अहिड़ो मिसाल ॾींदुसि न तोखे कहिड़ी ख़बर मूंसां कहिड़ो मसइलो आहे तोखे का ख़बर ई कोन्हे मां छो परेशान आहियां तोखे कीअं ख़बर पए त मां भाग उबतो ॾिनो इहो मूं सोचियो त ठाहियो हाणे ठाहियो इहो इर्त पिर्त छॾ मुंहुं थो न अटकाए सुहिणो न जान न पहचान ॾाढा घर कुत्तो जल हम तुम्हारा महिमान वरी खाई न डाले हाणे ॻाल्हि कर मूं तौबा कई ज़मीन जो वञी कमु कयां मूंखे देरि पई थिए अरे ख़बर आहे मूंखे ख़बर आहे तूं वॾो काटकुई पुटु आहीं साईं वॾो तूं महिनती हाणे मुंहिंजो कमु पियो थिए त इर्तियूं पिर्तियूं करे वञी ज़मीन जो इहो नटाए भॼी थो हूं त सॼो ॾींहुं नटाए धिकी ते सुतो पियो गधा वांगुरु लेटियो खुकरा वेठो हणी ज़मीन ते छा मां घर में बि सुम्हण खां तौबा कई हाणे तूं ॿुधा तोसां छा मसइलो आहे कमदार वॾा ॿुध इहो राति रहे मथावती माण्हू सां ख़बरूं कंदो इर्तियूं पिर्तियूं कंदो पोइ लथी थींदो न चरियो आहियां छा कमदार वॾा जो तुंहिंजी ॻाल्हि ॿिए कंहिंसां कंदुसि खुटी खयो आहे छा मुंहिंजो मसइलो हल कर ॾे न मुंहिंजो मासा थींदो न मां तोखे नंढो कमदार कराए छॾींदुसि पोइ तूं मुंहिंजे हेठां कमु कजां ठीकु आहे पर तूं पंहिंजो मसइलो ॿुधाईंदे या ख़बरुनि में सिजलाए छॾींदे सोच ॻाल्हि छा आहे जेका सिबियाणी आहे न मुंहिंजे साम्हूं जे महिल चए थी न जेकी दिलि आहे न मुंहिंजी दिलि आहे दाग सड़ी थो वञे माना उहा तेज़ हले थी ठीकु आहे ऐं मुंहिंजूं जेके ॿाहूं ॼगूं न हा उहे ॾकनि थियूं इहो भला छो ऐं मुंहिंजी दिलि मां रुॻो आवाज़ थो अचे माना इहो भला छो इन मर्ज़ जो मूं वटि को बि इलाज कोन्हे सॼण सम्झोसीं वॾा दुश्मन निकिता सुमर सलाह ॾियण में तुंहिंजे घरां छा पियो वञे वॾो साड़ो हलो हुई अॼो को ॾींहुं मूंखे सोचण लाइ ॾे मसइलो वॾो आहे मां राति वञी सोचींदुसि ऐं तूं बि वञी सोच न यार न मां वधीक नथो सोचे सघां मुंहिंजो दिमाग़ पार नथो खणी सघे हे ठका ॾींदो पोइ कमु इर्ती फिरती थींदो यार कमदार वॾा तूं पंहिंजे दिमाग़ ते घणो वज़न न विझ मां सॼी राति सोचां थो सॼी राति सोचे सुभाणे तुंहिंजे मसइले जो हल था ॻोल्हियूं तूं खुटको न कर हा तव्हांजी भलाई आहे असांखे ॾिसी मुंहुं पासीरा कंदा कयो बेवकूफ़नि सां ॻाल्हाइण ऐं हुॾियूं ॾियणु बचे अकुल जो ज़्यान आहे पुटु पर चाचा
छॾे न ॻाल्हि खे पुट फ़क़ीरनि पुठियां कुता भौंकंदा ई रहंदा छा थो चई जाए जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था रिश्तनि खे रुलाइनि था ही पत्थर जा माण्हू